अध्याय आरंभ तो थे। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 15। भगवान श्री कृष्ण चंद महाराज चवंतात हे अर्जुन, आदि पुरुष परमेश्वर रूपी संसार जे कारण ए ब्रह्मा जे हथा रचना कैल जै संसार रूपी पिपल जे वण खे अविनाशी चवंदा आहिनि। वेद जंहिंजा पत्ता चया विया आहिनि तंहिं संसार रूपी वृक्ष खे यानी वण खे जेको माण्हू जड़ सूधो गहराईअ सां ॼाणंदो आहे उहो वेदन जो अर्थ सम्झण वारो आहे। हाणे तव्हां ईअं पढ़ी वेंदव त सम्झ में न ईंदो आहे न, लेकिन विस्तार में साधक संजीवनी में सम्झायो अथऊं कि जीअं वृक्ष हूंदो आहे वण, तो वृक्ष में सभिनि खां हेठि छा हूंदी आहे? जड़ मूल, ऐं मथे तनो हूंदो आहे, टहनियूं, शाखाऊं, पत्ता, फल। ठीकु आहे। त हाणे हिते श्री कृष्ण तुलना कई आहे भगवान संसार भी हिकिड़े वृक्ष जे समान आहे। ठीकु आहे। लेकिन कीअं ॿुधायो अथऊं? अॻिते ध्यानु ॾेई ॿुधिजो। हिनखे तत्व सां सम्झणो आहे, यानी ज्ञान रूपी विवेक सां। ध्यान ॾेई ॿुधिजो भाई, संसार भी हिकिड़े वण जे समान आहे। ये भगवत गीता जा फोटो भी ईंदा अथव, आध्यात्मिक फोटो, उल्टो वृक्ष छपियल। जीअं जड़ में पाणी ॾिबो आहे त पोइ छा थींदो आहे? पत्ता भी हरा थी वेंदा आहिनि, टहनी शाखाऊं हरी हरी थी वेंदियूं आहिनि, वधी वेंदियूं आहिनि, फल भी पैदा थींदा आहिनि। यानी पूरे वण जो छा थींदो आहे? पोषण थींदो आहे। पाणी काथे ॾींदा आहियूं? जड़ में, फल पैदा थींदा आहिनि वृक्ष में। त अहिड़ी तरह सां चवनि था, मुखिया मुख सो चाहिए, खान पान को एक, पाले पोषे सकल अंग, तुलसी सहित विवेक। तीअं असांजो मुख भी छा आहे? मुखिया। ये जेको मुंहुं आहे इहो केरु आहे? मुखी साहब। शरीर जो केरु आहे इहो? मुखी साहब। चओ न, मुंहुं केरु आहे शरीर जो? मुखी साहब। इनखे जेको भी खाराईंदव अखियुनि में भी जोत ईंदी, कननि में भी ताक़त ईंदी, हाँ, सॼे शरीर में बल ईंदो, पेरनि में हलण जी शक्ति ईंदी, हथनि में कमु करण जी शक्ति ईंदी, गले में ज़बान में ॻाल्हाइण जी शक्ति ईंदी। लेकिन भोजन काॾे विझंदासीं? केवल मुख में। कंहिंखे ॾिठो तो थोड़ो भाई ॿ चार आलू कननि में भी विझी छॾे, भाई कननि में भी तो ताक़त खपे, ठीक सां ॿुधणु नथो अचे। अरे भाई मुंहिंजी अखियुनि में ठीक सां नज़र नथो अचे, लॻे तो दीद घटिजी वई आहे, छा कयूं? चई चांहि थोड़ी ॿ ढुक इनखे पिया, या अखियुनि में खीर विझो अधु लीटर रोज। पीआरींदव खीर अखियुनि खे? न। चओ हरे राम। न, भोजन मुख ही खाईंदो, खाईंदो अकेलो, पर ऊर्जा ताक़त बल सभिनि खे ॾींदो, सॼे शरीर खे। चओ हरे राम। त असांजे शरीर जो जेको मुख आहे उहो थियो जड़, मूल थियो। मुखिया मुख सो चाहिए। हाणे ध्यानु ॾिजो, संसार जो वृक्ष कीअं आहे। हरे राम। भगवान चवनि था, आदि पुरुष परमेश्वर रूपी संसार जे कारण ब्रह्मा जी जे हथां रचना कयल। भगवान संसार जी सृष्टि ब्रह्मा जी खां कराई। भागवत कथा में तव्हां ॿुधंदा, जंहिं संसार रूपी पिपल जे वण खे अविनाशी चवंदा आहिनि। अविनाशी छो चवंदा आहिनि? कोई भी माण्हू नथो चई सघे संसार कॾहिं को, ब्रह्मा जी भी नथा चई सघनि, छो जो ब्रह्मा जी कई बदिलजी आहे। ब्रह्मा जी भी नथा चई सघनि, उहे भी हिकु ई अखर चवंदा आहिनि जेके वेद चवंदा आहिनि। नेति नेति जस वेद कहे, यानी बेअंत बेअंत। ब्रह्मा जी भी बेअंत चवंदा आहिनि। ऐं गुरु नानक देव महाराज भी चवनि था जपजी साहिब में, छा था चवनि?
थितवार ना जोगी जाने, थितवार न जोगी जाने, रुत माह ना कोई, रुत माह न कोई, जा करता सिर ठीको साजे, जा करता सिर ठीको साजे, आपे जाने सोई। आपे जाने सोई। चवंता थितवार ना जोगी जाने, वॾा वॾा जोगी थिया आहिनि, लेकिन कोई भी डेट ऑफ मैन्युफैक्चरिंग सिंस फ्रॉम ओहो इम्पॉसिबल, कोई नथो चई सघे संसार कॾहिं खां हितों खां न। थितवार ना जोगी जाने, योगी नथो चई सघे त वरी वैज्ञानिक छा चवंदा, 100 साल जंहिंजी ज़िंदगी न आहे उहे माण्हू छा चवंदा, देवता छा चवंदा। चओ हरि राम। छो जो कई अहिड़ा योगिन जंहिंजे जीवन में कई राजा इंद्र बदिलजी आहिनि, लखे करोड़े साल उन्हनि खे थी विया। लोमश ऋषि, मार्कंडे ऋषि अॼु तक आहिनि, कागभूषणी महाराज, राम 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 राम। उहे चवनि था इंद्र मां त पतो न आहे घणा ब्रह्मा जी बदलंदे ॾिठा, घणा ब्रह्मा जी, और चाहिनि त देवता जो रूप धारण कनि, पर उहे कंहिं रूप में रहंदा आहिनि, कांव जे रूप में। तव्हां रामायण हिते ई ॿुधी अथव, इन जॻह ते वेही करे पूरी सभु ॼाणो था तव्हां। त कागभूषणी महाराज जन त हाणे घणी उमिरि थी हुई, छो जो भॻवानु उन्हनि खे एॾो उन्हनि ते भॻवानु कृपा कई आहे भक्तनि ते कि हिसाब किताब ई न आहे। जबकि ब्रह्मा जी रचनाकार आहिनि, दुनिया खे ठाहिण वारा, पर कागभूषणी महाराज जे साम्हूं कई ब्रह्मा जी बदिलजी आहे। कुछ भी ॾेई था सघनि उहे, कुछ भी करे था सघनि। रामायण में चवनि था कागभूषणी महाराज जी कई त मां संसार जी रचनाऊं ॾिठियूं अलॻि अलॻि तरह जी, जीअं हिन महिल उहे न अलॻि अलॻि सृष्टि कई तरह जी परिवर्तित बदिलियल, असांजे खेप न ख्याल वीचारनि में बि न अचे। हरे राम। त वेद जंहिंजा पन आहिनि, हिन संसार रूपी वृक्ष जा पत्ता छा आहिनि, वेद आहिनि। चो हरे कृष्ण। तंहिं संसार रूपी वण खे जेको माण्हू पाड़ सूधो यानी जड़ सूधो ॼाणंदो आहे, उहो ई वेदनि जो अर्थ सम्झण वारो। त चवनि था थित वार ना जोगी जाने, थित यानी डेठ, वार यानी ॾींहुं, ना जोगी जाने, रुत माह न कोई। अच्छा रुत कहिड़ी हुई उहा बि पतो न आहे, महीनो कहिड़ो उहो बि पतो न आहे। केर जाने, जा करता सिर ठीको साजे, जंहिं रचना कई आहे उनखे ई पतो आहे, उन परमात्मा जे अलावा ॿियो कोई न जाने, गोविंद ही जाने। जिसको हम परमात्मा कहते, ये सब खेल उसी का है। जिसको हम परमात्मा कहते, ये सब खेल उसी का है। ये खेल उहो ई जाने। भगवान चवनि था हे अर्जुन, उन संसार रूपी वृक्ष जूं 3 गुणनि वारियूं जल सां भरियल ऐं विषय भोग रूपी पननि वारियूं देवता मनुष्य ऐं कलावंत किन्नर आदिक रूपी टारियूं हेठि ऐं मथे हर हंधि पखरियल आहिनि। ध्यान ॾेई ॿुधो भाई, हिन संसार में 3 गुणनि वारी टारियूं, 3 गुण हिकु अध्याय पहिरियों तव्हां ॿुधायो हा न भाई, कहिड़ा गुण आहिनि 3? हा, ये सभिनि खे यादि अची विया हूंदा। सतो गुण, रजो गुण, तमो गुण, हा न, सात्विक राजस तामस, त्रिगुणमयी सृष्टि। मनुष्य जी जूण में कर्मन मूजिब वधण वारी मोह, अभिमान ऐं वासना रूपी जड़ियूं भी हेठि ऐं मथे सभिनी लोकनि में पखरियल आहिनि। चओ हरे राम। देवता तक इन्हनि में ॿधल अथव 3 गुणनि में, सात्विक राजस तामस में। चओ हरे राम। ॿुधंदा आहियो न, देवताउनि में बि कॾहिं कॾहिं गड़बड़ थी वेंदी आहे। राजा इंद्र भी कॾहिं अभिमान में अची वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उन्हनि खां बि अयोग्य कमु थी वेंदो आहे, पर उहे पश्चाताप कंदा आहिनि, दुखी थींदा आहिनि, उनजो अफ़सोस कंदा आहिनि, वरी शुभ कर्म कंदा आहिनि। तंहिंजे करे देवता आहिनि। चओ हरे राम। असां जहिड़ा माण्हू पाण खे लिकाईंदा आहिनि पाप करे, पश्चाताप न कंदा आहियूं।
असांजे नज़र में ईअं आहे कि बद अच्छा बदनाम बुरा, ख़राब भले रहूं पर कंहिंखे पतो न पए। असां ईअं आहियूं ऐं उहो पश्चाताप कंदा आहिनि। ऐं भक्त असां खां बि देवताउनि खां बि मथे, छो जो उहे निष्काम भक्ति कंदा आहिनि, उहे कुझु न चाहींदा आहिनि। ऐं बिना दुर्गुण जे बिना दुराचार जे चवंदा आहिनि हरि हों सभु पततन को नायक। असां ॾाढा अपराधी आहियूं, गुनहगार आहियूं। गोविंद हम ऐसे अपराधी, ओहो दया कर, तू गरीबन को निवाज हो गरीब तेरा पतित पावन। हे प्रभु तू पापिन के पावन करण वारो आ, सर्व कला समर्था, तू मुझे उद्धार कर। अवगुण मोहे 20 अधिक एक गुण नहीं कीनो, मुखे 20 अवगुणन पर गुण एक भी कोने। ऐं भगवान वरी अहिड़ा आहिनि कि हिकु गुण जी 100 बार सराहना कंदा आहिनि, अवगुण ॾिसंदा ई कोन्हनि। इन करे निष्काम भक्ति खां वधीक कोई राजाई कोन्हे, कोई सुर्ग कोन्हे, कोई आनंद कोन्हे, कोई सुख कोन्हे। निष्काम भक्ति, निर्भव होए भजो भगवाना, कुछ न चाहे बस हरि भजन करे, निरंतर स्मरण करे, तो भगवान उनके वश में थी वेंदा आहिनि। भगवान हा देवताउनि जी केरु ॻाल्हि करे, जंहिं इष्ट में जंहिं स्वरूप में तव्हांजी प्रीत आहे उहो तव्हां सां 24 घंटा गॾु हूंदो। निष्काम भक्ति करे फ़र्क़ु कहिड़ो आहे कि असां निरंतर यादि न कंदा आहियूं, बार बार भुलिजी वेंदा आहियूं। निरंतर यादि हुजे। चओ हरे राम। सतगुरु चवनि था तूं अगरि 24 मिंट नथो मिले त ईअं थो लॻे सतयुग मूं कलयुग थी वियो। कई हज़ारे साल थी आहिनि, लखे साल थी आहिनि, मां तोसां कीअं मिलां प्रभु। एक घड़ी न मिलते ता कलयुग होता, हुण कद मिलिए प्रिय तुध भगवंता। हे मुंहिंजा प्यारा प्रीतम, मां तोसां कीअं मिलां। अहिड़ी विरह हुजे। गोपियूं चवनि थियूं कि श्री कृष्ण जेॾी महिल गौचारण करे ईंदा आहिनि वापसि, ऐं असां पंहिंजे अटारियुनि ते चढ़ी करे पंहिंजे द्वारनि ते अची करे उनजी मोहनी मूरत सोनी सूरत निहारींदी आहियूं, जंहिंजे लाइ सुबुह खां असां उहा हृदय में वसाए रखी हुईसीं। ऐं पहिरियों गायूं ईंदियूं आहिनि, उन्हनि जी धूल उॾामंदी आहे, उहा धूल उॾामी करे श्री कृष्ण जे मुखार विंद ते लॻंदी आहे। थोड़ा पसीने जा उन ते जल जा स्वेद कण हूंदा आहिनि, घुंघराला वार हूंदा आहिनि, होठनि ते मधुर बांसुरी हूंदी आहे। ऐं श्री कृष्ण जेॾी महिल टेड़ी नज़रूं करे असांखे ॾिसंदे अॻिते वधंदा आहिनि, ऐं ओॾी महिल जेकी अखि जेॾी महिल बंदि थियणु लॻंदी आहे, पलक लॻंदी आहे, त लॻंदो आहे विधाता मूर्ख आहे। हरे राम। देवताउनि जी ताक़त न आहे ईअं चवण जी। ब्रह्मा जी शाप ॾेई छॾियो हुननि। देवता न चई सघंदा ईअं जेके गोपियूं थी चवनि। विधाता यानी केरु? ब्रह्मा जी। चओ जय श्री कृष्ण। गोपियूं चवनि थियूं विधाता मूर्ख आहे कि असांजे जीवन में अगरि श्री कृष्ण दर्शन आहे त पोइ वरी पलक छो थी लॻे। इहो उन्हनि खे तरीक़ो ई न रखिणो, या नीति न रखणी हन। अख छिंबे छो थी, छाजे करे पलक थी लगे। पलकन जो झपकण बंद थी वने, छो जो सामू श्री कृष्ण बीठा है। तो उन्हें भाव से, जे भाव से गोपिन दर्शन कयो श्री कृष्ण भगवान जो। श्री कृष्ण तो वही, तो छा दुर्योधन उन्हें भाव से दर्शन कयो? उन्हें भी तो भगवान के ॾिठो, उन्हें जे हृदय में भी आनंद आयो, पर भीतर जलन भरल हुई, ईर्ष्या भरल हुई। दुशासन उन्हें भाव से दर्शन न कयो। छाजे करे? भगवान सामू बीठा है, वही भगवान गोपिन वारा, पर दुर्योधन जे अंदर श्रद्धा कोने, सिक कोने, भाव कोने। वो भाव ॾिसो मीराबाई हाणे थी, पर उन्हें में हुयो। और श्री कृष्ण भगवान जे तत्कालीन उन्हनि पापन में न हुयो। आ मीराबाई हाणे हुई, हाणे 5000 साल पो तो उन्हें पाए वरतो भगवान के। इन करे चवंदा आहिनि वॾो टपो न जो, भगवान के न घुरो, भक्ति के घुरो।
भगवान केॾी महिल बि हली वेंदव, ॾाढा छलिया अथव, ॾाढा छलिया अथव भाई, गोपिन खे छॾे हली आ 100 साल। लेकिन अगर भक्ति हथ में अची वई त पोइ बची बि न सघंदा उहे, भगवान उते निर्बल थी वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त इहो भक्तिअ जो जेको सात्विक गुण आहे, इहो निष्काम भाव सां अमृत पीअंदा रहूं असां। देवता तक इन्हनि टिनी गुणनि में हली रहिया आहिनि भाई, पर इन संसार रूपी वण जो जहिड़ो स्वरूप शास्त्रनि में ॿुधायो वियो आहे तहिड़ो हिते न मिलंदो आहे, छो त हिन जो आदि आहे ऐं न अंत आहे। चओ जय श्री कृष्ण। शास्त्रनि में ॿुधायो वियो आहे त हर क्षण संसार नष्ट थी रहियो आहे, लेकिन असां ॾिसंदा आहियूं त असांखे त ॾाढो बढ़िया लॻंदो आहे, रंग बिरंगी दुनिया लॻंदी आहे, केतिरा त हिन में स्वाद आहिनि, केतिरा त नज़ारा आहिनि, केतिरा त मनोरंजन आहिनि, केतिरा अपनापन आहिनि। अरे ॿिए दुनिया सॼी खॾ में वञी पए, हिकिड़े परिवार में एतिरो मोह आहे, पंहिंजे परिवार में, पंहिंजे घर वारनि में, भातियुनि में, ॿारनि में, वॾनि में, राम 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 राम, की गंढियूं खुलनि कोन थियूं पियूं। संसार में तो सब चयो वियो आहे, शास्त्रनि में तो चयो वियो आहे कि संसार नश्वर आहे, कूड़ो आहे, सपने समान आहे, उहो नज़र तो नथो अचे। चओ हरे राम, काथे तो नज़र अचे? अरे भैया केतिरो भी प्रेम सां तव्हां सींचो, स्नेह जो जल जो, प्यार जो जल जो, छो थींदो आहे? हिकिड़ो नौजवान अगरि केॾी महिल संसारिक वासना में अची वेंदो आहे, स्त्री पुरुष जे प्रेम में, त पोइ काॾे उहो माता पिता, भाउरनि जो, भेनरुनि जो प्रेम हिकु क्षण में अलॻि थी वेंदो आहे, छॾे हली वेंदो आहे सभिनि खे। एॾो प्रेम सां जंहिंजो लालन पालन कयोसीं, वॾा थी करे माउ पीउ खे त चवंदा आहिनि तव्हांखे त दिमाग़ ई कोन्हे, तव्हांखे त अकुल ई कोन्हे, तव्हां कहिड़ी दुनिया में था रहो, तव्हां पुराणे ज़माने जा आहियो। हर माउ पीउ पुराणे ज़माने जा थींदा, अॼु उहे आहिनि त सुभाणे उन्हनि जा पुट उन्हनि खे पुराणे ज़माने जा कंदा, इहा त रीत आहे। चओ हरे राम। सतगुरु चवनि था ठोकर खाई खाई बि हिते ई तो रहणु चाहे। ये कोई पहिरियों बार ना है, हर जन्म में परिवार, वरी भाती, घर वारा, वरी मान सम्मान, धन दौलत, इंद्रनि जा सुख, शरीर जा सुख, मन जी चाहतूं, ख्वाहिशूं, कई तरह जी कामनाऊं जेके कॾहिं 100 जन्म वठी अचो त पूरी न थियनि। चवनि था पहिरियों बार ना है। सुखमनी साहब में चवनि था याहूं जुगत बिहाने कई जन्म, इन तरीके सां तू कई जन्म गुजारिया। हरे राम हे हरि। हिते श्री कृष्ण भगवान था चवनि भाई हिन जो न आदि आहे न अंत आहे, सावधान थियो। हिन मोह अभिमान ऐं वासना रूपी तमाम मजबूत जड़ वारे संसार रूपी पिपल जे पके वण खे कीअं असां कटियूं, हिन खां पार कीअं पऊं हिन महाजाल खां। श्री कृष्ण चवनि था तलवार सां कटे छॾ। कहिड़ी तलवार प्रभु? हीअ वारी जेकी तिखी लोह जी। चवनि था न न, संसार खे अगरि कटणो अथई त वैराग्य रूपी शस्त्र सां हिनखे कटे छॾ। हिते ॿी ॿाहिरीं तलवार ऐं बंदूकूं कमु अचण वारियूं कोन। वैराग्य, वीत राग है ती वैराग्य। राग यानी आसक्ति, दिलचस्पी, लगाव, उहो कढी छॾियो संसार में। चओ हरे राम हे हरे। मन मों भीतर निकिरी वञे लगाव, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। तॾहिं वीचारा कई माण्हू वन में हली वेंदा, लेकिन वन में भी जंहिंजो अंदर न वियो लगाव त उन्हनि खे सतगुरु चवनि था काहेरे वन खोजन जाए। भगवान तो उते भी न मिलिया तोखे। भीतर वैराग अची वञे, कामनाऊं निकिरी वञनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जंहिं हाल में प्रभु रखे उन में शुक्र कयो बस। असां गाईंदा आहियूं न, भक्तों पे कृपा है गोपाल की, बाबा गेलाराम की। तो उन में हिकिड़ी लाइन, वो सूत्र अथव, वो जीवन जो सूत्र अथव। बस एतिरी ॻाल्हि सम्झी वठो। कहिड़ो सूत्र है भाई?
तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे, तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे। जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है, जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है। हाँ तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे, तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे। जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है, जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है। सदा साथ देना मेरे प्यारे कान्हा, सदा साथ देना मेरे प्यारे कान्हा। एक तेरे सिवा कोई चारा नहीं है, एक तेरे सिवा कोई चारा नहीं। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद। राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोपाल 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 हे गोपाल। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद। ओ कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद। बस वैराग इहो ई आहे साध संगत जी, जेको मिलियल आहे उन में शुक्र करण की वधीक मिलियो आहे घटि न मिलियो आहे, ओवरफ्लो थी रहियो आहे। तव्हां अगरि एक्टिवा खणी वञो पेट्रोल भराइण जे लाइ, ऐं पेट्रोल एतिरो भरियल हुजे कि उन में थोरो सो बि विझो त ॿाहिरि निकिरणु लॻे त पेट्रोल भराईंदो तव्हां उन में? बसि ईअं सम्झो, जेतिरो भॻवानु ॾिनो आहे पहिरीं ओवरफ्लो थी रहियो आहे, पहिरीं वधीक आहे, ज़रूरत खां वधीक आहे। इहो कॾहिं महसूसु थींदो जॾहिं अखि मथे न रखंदासीं, हेठि रखंदासीं। मथे न ॾिसो, हेठि ॾिसो। असांखां ग़रीब घणा आहिनि जिन खे ठीक सां रोटी नथी मिले, अहिड़ा बि त आहिनि वीचारा। भोजन जंहिंखे ठीक सां न मिले, इन खां वधीक दुख छा थींदो? चवनि था सभिनि खां वधीक अगरि कोई दुख संसार में आहे त कहिड़ो आहे? ग़रीबी। यानी एतिरी ग़रीबी की निर्धनता, खाइण जे लाइ भोजन न हुजे, इन खां वधीक दुख न आहे। नहीं दरिद्र सम दुख जग में आहे। त सुख वरी ईअं हुजे जेके अरबपति खरबपति हुजनि उनखे सुख हुजे? चवनि था न न, संत मिलन सम सुख जग न आहे। संतन जे मिलण जे समान सुख न आहे। अच्छा, असांजे संतन गहराई सां वीचार करे दरिद्रता जो अर्थ कहिड़ो कयो आहे? ग़रीबीअ जो न कयो आहे। दरिद्रता जो अर्थ कहिड़ो कयो आहे? कि जंहिंखे लालच आहे, जेको पंहिंजे अवस्था में राजी न आहे। सुदामे जहिड़ो ग़रीब केरु हूंदो? पर वो तो चए थो प्रशांत आत्मा, भागवत में उनखे प्रशांत आत्मा यानी विशेष शांति वारो, यानी लालच जहिड़ो कोई दुख न आहे। ऐं संतन जे मिलण जे समान कोई सुख न आहे। हरे राम। तंहिंजे करे भाई याद रखो,
परिवार वारा भी धोखो ॾेई छॾींदा आहिनि, झगड़ा थी वेंदा आहिनि, पंहिंजा दुश्मन ठही वञनि देरि न लॻंदी आहे, पर संत दुश्मननि जा बि पंहिंजा हूंदा। इन करे संत पूजनि। संतनि जो कोई भी दुश्मन कोन्हे, संतनि जो कोई भी पराओ न आहे। वसुधैव कुटुंबकम, सॼी वसुधा ई उन्हनि जो कुटुंब आहे, फैमिली मेंबर्स, सॼी वसुधा आहे न धरती। एॾो वॾो विशाल परिवार संतनि जो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान चवनि था वैराग रखो, वैराग रूपी तलवार खणी करे इन संसार जे मोह माया लोभ लालच रूपी वृक्ष खे कटे छॾ। हरे कृष्ण। पोइ छा कयूं? उन वैराग रूपी शस्त्र सां कटे करे हिन संसार खे, पोइ भगवान परमेश्वर खे चङी तरह ॻोल्हियो। परमेश्वर के चंगे नमूने गोलन घुर्जे। जिन खोजा तिन पाया गहरे पानी पैठ, मैं बपुरा डूबन डरा रहा किनारे बैठ। जै गोलो ही कोन तो उनके भगवान छो मिलन, और कंहिंखे पतो ना है भगवान घट घट में, कंहिंखे पतो ना है भगवान सर्वव्यापक है, सभिनि खे पतो। पुरस्कान छो विया वृंदावन में गोलण जे लाइ, छाजे करे? पोइ संतन महात्माउनि वैराग रखी करे उनखे यादि कयो आहे, रोया आहिनि। इन करे इहा ई त खोज आहे। भगवान चवनि था जेके ॻोल्हींदा उन्हनि खे मां मिलंदुमि, ऐं जेको भव खां किनारे ते वेही रहे उहो ॿुॾी वेंदो। मैं बपुरा डूबन डरा, मां डिॼी वियुमि। राह किनारे बैठ, रहीम साहब चवनि था मां किनारे ते रहिजी। श्री कृष्ण भगवान चवनि था उन परमेश्वर खे ॻोल्हियो, खोज कयो। जंहिं परमेश्वर में वयल माण्हू वरी इन संसार में पैदा जन्म मरण में न ईंदा आहिनि। जंहिं परमेश्वर खां ई पुराणो संसार रूपी वृक्ष हे वण हली रहियो आहे विस्तार सां, उन आदि पुरुष नारायण जी मां शरण आहियां। भगवान जी शरण वठी उनखे पुकारियो त उन आदि जेको सदा खां अनादि, उन आदि अनादि उन आदि पुरुष नारायण जी मां शरण आहियां। अहिड़ो पक्को निश्चय करे, इरादो करे, जिन जो मान ऐं मोह नाश थी वियो आहे, जिन मोह रूपी डोह खे जीते वरतो आहे, ऐं जिन जी स्थिति परमात्मा जे स्वरूप में आहे, ऐं जिन जी कामना चङे नमूने नाश थी वई आहे, अहिड़ा सुख दुख जे जाल खां छुटल ज्ञानी जन अविनाशी परम पद खे प्राप्त थींदा आहिनि। ध्यानु रखिजो भाई, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं भगवान चयूं। सभिनि खां पहिरियों चयो वैराग, वरी चयो भगवान खे ॻोल्हियो, वरी जंहिं मोह खे जीते वरितो आहे, जेके परमात्मा में स्वरूप में लॻल आहिनि, जंहिंजी इच्छाऊं ख़तम थी वियूं आहिनि, सुख दुख जे जाल खां ॿाहिरि आहिनि, परवाह नथा कनि सुख जी दुख जी। अरे सुख अची वञे दुख अची वञे, कोई परवाह कोन्हे उन्हनि खे। चओ हरे राम। असां त मरी वञूं, थोरो सो दुख अचे, दुख जी बसि इच्छा अचे, कोई नोटिस अचे, सूचना अचे, अधु त ईअं ई मरी वेंदो माण्हू। चओ हरे राम। थोरो सो दुख अचे, शोक अचे, हाय हाय थी वञे, छो जो वॾो दुख यादि कोन्हे मौत वारो। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। असांजो त इहो हाल थी आहे, सर्दी गर्मी नथा सही सघूं त सुख दुख छा सहंदासीं मन जा? ॿुधायो, मान अपमान छा सहंदासीं? हानि लाभ कीअं सहंदासीं? इन खां वधीक जनम मृत्यु उहा कीअं सहंदासीं? हरे कृष्ण। चइबो न संगत जे विच में, सत्संग जे विच में ॿिलीअ खे न ॾिसंदा कयो, ॿलीअ खे ॾिसंदा कयो। ॿली आहे न, एॾे सत्संग में ध्यानु ॾियो, ॿिली छॾियो भाई, सत्संग में ध्यानु ॾियो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुख दुख जे जाल खां छॾल ज्ञानी जन अविनाशी परम पद खे
प्राप्त थींदा आहिनि। माण्हू त ॿुधई कोन सत्संग, हाणे भई छा कंदी ते। अरे हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे